ਬਿਲਾਵਲ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਸਰਬ ਕਲਿਆਣ ਕੀਏ ਗੁਰਦੇਵ, ਸੇਵਕ ਆਪਣੀ ਲਾਇਓ ਸੇਵ। ਹਾਂ ਬੜੀ ਦਾ ਪੜਦਾ ਬਿਗਨ ਨ ਲਾਗੈ ਜਪ ਅਲਖ ਅਬੇਵ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ। गुरुदेव सर्व कल्याण करे तो शास्त्रोक्त में जीव जो कल्याण छामिया ब मार्ग प्रिय मार्ग श्रेय मार्ग एक जो मन के वणंदड़ आहे एक जो धर्म जे अनुकूल आहे उन ते हलंदो इहो रस्तो सॼो गुरुनि मां मिले थो त गुरु सदाईं जीव जो कल्याण कनि था। बस वे पंहिंजी कृपा कनि तने शेवक अपने लायो शेवक शेवक खे पंहिंजी शेवा में लॻाईंदा लॻाइण सां बिघिन न लागे जप अलख अभे अलख लखियो न वञे अभे भेव बरात पातो न वञे। ओहो श्री राम श्री राम। बसि उनखे जपण थिए थो शेवक नाम जपींदो रहे शेवा कंदो रहे। हाँ दर्त पुनीत बई गुण गाए। धरती पौत्र थी वेंदी जिते हरि जा गुण ॻाया था वञनि। अॻे धरती छा हुई हाणे छा आहे धरत पुनीत भई गुण ॻाइण जे करे न। हा दुरत गया हर नाम ध्याए। मन हमेशा पापनि ॾे कमज़ोरियुनि ॾे वञे थो उहो हरि जा गुण ॻाइण सां दुरत गया पाप नाश थिया हरि नाम ध्याए। श्री राम। श्री राम। हा सवनी थाई रवया आप। प्रभु जाथे काथे वसी रहियो आहे। हा आद जुगाद जाका वड परताप। प्रभु जो प्रताप जॾहिं बि दुष्ट उथियान तॾहिं भॻवान अची असां सभिनी जी रक्षा कई आहे। आदि खां वठी जुगनि ताईं आदि खां वठी जुगनि ताईं उनजो वॾो प्रताप आहे। हा गुर प्रसाद न होए संताप। गुरू जी कृपा सां टे ताप जेके आहिनि उनजो संताप न सताईंदा। तीने ताप निवारण हारा शांत पाई गुरु सतगुर पूरे सुख उपजे ताप पाप संताप विनाश हर सिमरत किल विख सब नाश पाप नाश आनंद करो मिल सुंदर नारी गुरु नानक मुनि पाए संवारी। अजातम अद्भुत अध्यय आदि व्याधि उपाधि मन जा तन जा धन जा माया जा मन जा विकार ईर्खाऊं निंदाऊं चुगलियूं जेके बि अवगुण आहिनि सभई मन में परमात्मा हर हिक जे भरे छॾिया पूरे विश्व में हर मानव जे अंदरि पर उहे इन जो जेको ताप आहे गर्माश आहे उहा दॿी रहंदी हरिनाम सां। और तन जा दुख बि केतिरी सॼा गंदी निकिरे थो इंद्रियनि में छा थो निकिरे माण्हू सनानु न करे त पहिरीं हा त सभिनी खे दवाए रखे थो। श्री राम। श्री राम। और संताप ॿाहिरि जेको वॾो संताप आहे पीउ जो पुट सां स्त्री जो पति सां सेणनि सां नियाणियुनि में काथे न काथे व्यवहारिक बाधाऊं पारिवारिक बाधाऊं इहे असांजे ॾहें हिसे दान कढण जे न करण जे ॾहों हिसो दान वॾो कमु कंदो न त दुख ॾींदो आहे कंहिं न कंहिं संताप में त इहे संताप दूरि थींदा वञे बीज बि आहे दान सां घटाइनि होॾे नाम अंदरि मन तन खे कंट्रोल जे लाइ मन ऐं शरीर जी व्याधि जे लाइ उहा जेका उपाधि आहे इन उपाधि जो नियंत्रण दान सां बसि डंके जी चोट ते ॾहों हिसो झटके में कढी छॾियो कमाई मां न इहो दुख ॾेई वेंदो अस्पताल भरी बि वेंदियूं खिलौने जा लखनि जा लख माउनि ते पोइ माउनि ते लॻंदा वेंदा उहे बीमार थी वीचारे लोड़ींदियूं पियूं तव्हांजे न धन करण करके बसि मां हिनखे ख़ुलासो न कयां वधीक हाउ थो खाए संत करे दान लाइ चए थो अड़े हेॾे कोन लाइ चऊं हलायो घणी ज़रूरत आहे ॿाहिरि सम्झियो पंहिंजो करे मां दवाई चवांव थो कढो कढो बसि सेल ते ॿ रुपया 1000 रुपए ते 20 रुपया पहिरियों कढो कमाई ते ॾहों हिसो कढो कढो ज़रूरु कढो। श्री राम। श्री राम। वठण वारो न ॾिसे न त 20 हिसा 10 हिसा खुलियो 10 हिसा बंदि
हुक्म इहो आहे श्री राम श्री राम गुर प्रसाद गुरु जी कृपा सां इहो उपदेश आहे प्रसाद गुरु जो उपदेश आहे न होए संताप संताप हटिजी वेंदो असांजी मर्ज़ी आहे हा गुर के चरण लगे मन गुरु जा मीठे वचन मन खे मिठा लॻनि था ॾाढा कौड़ा दवा बि त ॾिसो न पोइ फ़ाइदो केतिरो आहे गुरुनि खे चरण लॻे मन मीठे हा पढ़ंदो निर्विघ्न होए सब थाई वूठे निर्विघ्न होए सभु थाई उठे प्रभु हर जा ते वसी रहियो आहे कोई विघ्न न पवंदो असां प्रभु खे यादि कयूं पिया श्री राम श्री राम प्रभु यादि और विघ्न शोक और चिंता हा सब सुख पाए सतगुरु तूठे असां गुरुनि जे वचननि ते हलियासीं सदाईं सुख ई सुख मिलंदो सुख ई सुख हूंदो शरीर जेको प्राल ॿुधा पर भोॻींदो पियो मन करके असां सुखी हूंदासीं श्री राम श्री राम आख़िर में साहब चवनि था हा पार ब्रह्म प्रभु भय रखवाले पार ब्रह्म प्रभु भय रखवाले जिथे किथे दीस नाले जिथे किथे प्रभु नज़र ईंदो गॾी गॾु आहे गॾी गॾु आहे गॾी गॾु आहे किथे पाप कंदो अंदरि केरु वेठो आहे श्री राम श्री राम हा नानक दास नानक दास खसम मां प्रतिपाले तुंहिंजे दास आं साईं असां दास थी रहंदासीं तूं मालिक थी असांजी प्रतिपालना कंदो बोल गुरु नानक नानक देव साहिब